शाहिद कोसो वर्क यूट्यूब चैनल में खुश आमदीद भली कार सिंधी भाइरनि खे। दोस्तों अॼु रिव्यू कंदासीं मेगा सोप सीरियल पंहिंजावेरी, जंहिं जा अचण वारा एपिसोड धमाकेदार थियण वारा आहिनि। पहिरियों त हाणे दोस्तों मां ॿुधायां तव्हांखे सिकू ॿ टे किस्तनि ताईं इन्हनि खे हथु कोन ईंदो, छो त हाणे जेको नओं वॾेरो अकबर ख़ान ज़ाहिर थियो आहे, इहो नओं किरदारु नओं करेक्टर आहे। मां तव्हांखे पहिरियों ई ॿुधायो हुयो नवां करेक्टर अचण वारे एपिसोडनि में तव्हांखे ॾिसण वटां मिलंदा, छो त नए स्पेल में कहाणी वधाई वई आहे, नवां कुझु किरदार वधाया विया आहिनि। ऐं उन्हनि सां जेको आहे चाकर ख़ान वार्निंग ॾींदो नज़र ईंदो, चवंदो सिको तो वटि रहियल आहे त मुंहिंजे हवाले कर, ऐं हू इन्हनि जो पुराणो को दुश्मन हूंदो। अहिड़े हिसाब सां मतिलबु कहाणी हाणे मज़ो कंदी ऐं अॻिते वधाई पई वञे। सिकू फ़िलहालु हथु हिन खे कोन ईंदो। बाक़ी इहो आहे सिकू जी भेण जो निकाह कयो वेंदो हैदर सां। इहो अचण वारे एपिसोडनि में इहे सीन तव्हांखे ॾिसण वटां मिलंदा। होॾां दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त जेको रुंडो आहे वक़्ती तौर ते कामयाबु थियो आहे पंहिंजी पॉलिसी पंहिंजी शैतानगिरी में मुनाफ़क़त में। अॻिते रुंडो ॿेटंगो फासंदो। दोस्तों अॼु जो वीडियो भुॻो पंहिंजी पुॼाणी ते असांखे ॾींदा इजाज़त। अगरि अपडेट सुठी लॻे शाहिद खोसो वर्क यूट्यूब चैनल में तव्हां सभिनी दोस्तनि खे जेका बि आया आहिनि उन खे भली कार बि चई छॾियो आहे। मूं चवंदुसि इन खे सब्सक्राइब लाइक करे छॾींदा।